हिते अव्हांखे आगाह कयूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह लाड़काणे में मीडिया से ॻाल्हि कई है। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त चीनी कंपनी गेंज़ो से मुआहिदा किया आहिनि। डिसंबर की आख़िर ताईं लाड़काणे शहर में कचरो साफ़ थी वेंदो। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध में गवर्नर राज लागू करण वारियूं ॻाल्हियूं रुगो शो आहिनि। सिंध में तरक़ियाती कम तेज़ी से हली रहिया आहिनि। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त मार्च ताईं मकानी चूंडूं थींदियूं, तैयारियूं हलंदड़ आहिनि। पीपी जे धार थियण खां पोइ पीडीएम नाकाम थी वई आहे। बदतरीन महांगाई सबब अवाम परेशान आहे। नाअहली वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ पीपी चेयरमैन जे हुकुम ते सॼे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। तफ़सील वठंदासीं लाड़काणे मां रशीद समय खां। रशीद आगाह कजो, सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, वधीक छा चवणो हो? जी बिल्कुल बिशारा सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह लाड़काणे पहुची मीडिया सां ॻाल्हायो आहे त हुनजो इहो चवणु आहे त हर रोज़ नवां शुशा छॾिया था वञनि त गवर्नर राज जेको आहे लॻंदो कॾहिं कुझु ऐं सिंध में हुनजो चवणु आहे त सिंध में तरक़ीअ वारा जेके कम आहिनि उहे तेज़ीअ सां हलनि पिया ऐं पीपी पंहिंजे चेयरमैन जे विज़न खे मुकमल करण लाइ वॾे वज़ीर समेत पूरी टीम जेको आहे कमु करे रही आहे। ऐं मार्च ताईं वधीक नासिर शाह जो चवणु आहे त मार्च ताईं बलदियाती इलेक्शन थींदी ऐं तयारियूं जेके आहिनि उन जूं हलनि पियूं। ऐं वधीक नासिर शाह जो चवणु आहे त पीडीएम तेसीं ताईं कामयाबु हुई जेसि ताईं हुन सां गॾु पाकिस्तान पीपुल्स पार्टी। ऐं वधीक चवणु आहे हुनजो नासिर शाह जो त महांगाई एतिरी आहे जो अवाम परेशान आहे ऐं तेल जूं क़ीमतियूं वधंदियूं पियूं वञनि ऐं डॉलर चढ़ंदो पियो वञे। बिजली महांगी तोड़ी टैक्स जेके आहिनि उहे बि जेको आहे अवाम ते लागू कया पिया वञनि। ऐं नाल वफ़ाक़ हुकूमत ख़िलाफ़ पीपीए जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे हुकूमत ते सॼे मुल्क में मुज़ाहिरा जेके आहिनि उहे कया पिया वञनि। लाड़काणे जे जेको आहे अहिड़ो जेको आहे दौरो कयो आहे लाड़काणे में एयरपोर्ट रोड ते सालनि खां जेको पयल गंद जा ढेर हुया उनजे जेको आहे हेवी मशीनरी घुराए नासिर शाह उहे गंद जा ढेर खणाया आहिनि। ऐं पीपी चेयरमैन जेको आहे मां तव्हांखे वधीक ॿुधायां त कुझु ॾींहंनि खां हिते लाड़काणे में मुख़्तलिफ़ जेके आहे यूनियूं आहिनि उनजो दौरो पियो करे रहियो आहे त पीपी चेयरमैन लाड़काणे जो दौरे ते हुजण करे सालनि खां पहले जेके गंद जा ढेर आहे उहे चूंडल नुमाइंदा जेके आहिनि उहे हिन वक़्तु हाणे जाॻिया आहिनि पीपी चेयरमैन जे करे। ऐं हिन वक़्तु उहे जेके गंद किचिरो आहे पियो हुते उहो हटाए पियो वञे। जी ठीकु आहे रशीद, वरी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।